अस्सलाम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां मोहम्मद पवार शामिल करूं था हिन वक्त जो खबरूं। नाज़रीन, डिस्ट्रिक्ट सिलेक्शन कमेटी एजुकेशन के चेयरमैन नसीम मेमन पारां तालके ठटे जे NDS पास मेल ऐं फीमेल 84 उम्मीदवारनि में ऑफर आर्डर रहण वारी तकरीब गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल ठठू में मुनक़द कई वई। सिंध ऑनलाइन टीवी जे ब्यूरो चीफ दरिया खान खुश्क मौजूद तकरीब के सिंध वडे वज़ीर जे ख़ुसूसी मामून ऐं PP जे ज़िले सदर इंजीनियर सादिक अली मेमन खिताब कंदे चयो त अॼोको ॾींहुं अवां जे नाओ आहे। उस्ताद जो शोबो निहायती मुक़दस आहे। अवां जे कम जो नसलनि ते असर ज़ाहिर थिए थो। जेसीं ताईं बुनियाद मज़बूत नाहे तेसीं ताईं अमारत मज़बूत नाहे। मयारी तालीम जे हवाले सां ॻाल्हि थी, इन लाइ सियासी क़यादत ऐं सिविल सोसाइटी बि ज़िम्मेवार आहे त तालीम पोइते आहे। सिंध हुकूमत मेरिट जी बुनियाद ते उस्तादनि जी भर्तियुनि जो सिलसिलो शुरू कयो त जंहिंजी वॾी मुखालफ़त थी हुई, पर अॼु नतीजो अवां जे साम्हूं आहे। क़ाबिल उस्ताद भर्ती थींदा। उस्तादनि जो जेको पेशो आहे उन सां दिलचस्पी रखनि ऐं महिनत कनि। सिंध हुकूमत सोशल सेक्टर में बि कमु करे रही आहे। वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह क़ाबिल ऐं ज़हीन CM आहे। पाकिस्तान में मुराद अली शाह जहिड़ी क़ाबिलियत रखंदड़ CM नाहे। तालीम जो मयार बहितर करणो आहे ऐं IBS सेंटर जल्द शुरू थी रहियो आहे। डायरेक्टर एजुकेशन स्कूल एजुकेशन प्राइमरी एलिमेंट्री अज़ीज़ुल्ला ओडे चयो त ठटे जे इल्मी हैसियत रही आहे ऐं मेरिट जी बुनियाद ते अॼु उम्मीदवारनि खे ऑफर आर्डर ॾिना पिया वञनि। मंज़िल हासिल करण लाइ महिनत ऐं जुस्तजू जी ज़रूरत पवंदी आहे। तकरीब के DEO नसीम मेमन खिताब कंदे चयो त कामयाब समूरनि उम्मीदवारनि खे मुबारकूं हुजनि। ही ख़ुशी जी घड़ी आहे। अवां लाइ असांजो नेक ख़्वाहिशूं आहिनि। तकरीब के अॻूणे MPA इम्तियाज़ शाह शिराज़ी ऐं नूर सिराई पिणु खिताब कयो। उन मौक़े ते DEO प्राइमरी मोहम्मद रहीम सूंगरो, आपका जो सूबाई सदर अहमद नवाज़ पठान, PP ज़िले ठटे जो जनरल सेक्रेटरी इम्तियाज़ अहमद कुरैशी ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। वधीक ख़बरुनि या अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन TV।